नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हां दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आहियां। सो ही आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो एक बेहतरीन फरमान मुबारक अवां दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि। यकीनन जेको असां तव्हां जे लाइ निहायत बेहतरीन ऐं मुफ़ीद आहे। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजी उम्मत ते जल्द उहो ज़मानो ईंदो जो उहे माण्हू पंज चीज़नि सां मुहबत कंदा ऐं पंज चीज़नि खे विसारे छॾींदा। त उहे पंज चीज़ूं कहिड़ियूं आहिनि जिन सां मुहबत कंदा ऐं उहे पंज चीज़ूं कहिड़ियूं आहिनि जंहिंखे विसारे छॾींदा, अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। नंबर हिकु, दुनिया सां मुहबत कंदा ऐं आख़िरत खे विसारे छॾींदा। त जेकॾहिं ॾिठो वञे त अॼु दुनिया सां घणी मुहबत कयूं था। दुनिया जे अंदरि जेकॾहिं असांजो हालात खे ॾिठो वञे त यकीनन दुनिया सां घणी मुहबत आहे ऐं आख़िरत खे विसारे छॾियो आहे। आख़िरत जे लाइ का बि तयारी न आहे। नंबर ॿ, माल सां मुहबत रखंदा ऐं हिसाब खे विसारे छॾींदा। नंबर टे, मख़लूक़ सां मुहबत रखंदा ऐं ख़ालिक़ खे विसारे छॾींदा। यकीनन जेकॾहिं ॾिठो वञे त अॼु मख़लूक़ सां काफ़ी मुहबत जो इज़हार जेको आहे सो नज़र अचे थो, लेकिन ख़ालिक़ सां मुहबत न आहे। ख़ालिक़ खे विसारे छॾियो, असां पंहिंजे पैदा करण वारे करीम रब खे विसारे छॾियो। नंबर चार, गुनाहनि सां मुहबत रखंदा ऐं तौबा खे विसारे छॾींदा। जेकॾहिं ॾिठो वञे त गुनाह उरूज ते आहिनि ऐं तौबा कंहिंखे बि यादि न आहे। को बि माण्हू तौबा नथो करे, अल्लाह खां माफ़ी नथो घुरे। नंबर पंज, महलात सां मुहबत रखंदा ऐं क़ब्रस्तान खे विसारे छॾींदा। प्यारा दोस्तो, अॼु दुनिया में ॾिसो त हर हिकु माण्हू महल बनाइण जी कोशिश में सरगर्म नज़र अचे थो। हर हिकु माण्हू पंहिंजा घर तामीर कराए पियो, महलात ठाराए पियो, लेकिन आख़िरत जे घर यानी क़ब्र जी कंहिंखे बि ॻणती न आहे। क़ब्र कंहिंखे बि यादि न आहे। क़ब्रस्तान खे विसारे छॾियो त उहो बि असांजो घरु आहे। उन जे लाइ असां छा तयारी कई आहे? दुनिया जे घर खे तामीर कयूं था, असां हमेशह त हिते रहण वारा न आहियूं। क़ब्रस्तान खे यादि करियूं, क़ब्र खे ॾिसूं त असां क़ब्र जे लाइ छा गॾु कयो आहे। त यकीनन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फरमान मुबारक हक़ ऐं सच आहे, महबूबन फरमायो त मुंहिंजी उम्मत ते उहो ज़मानो ईंदो जो उहे पंज चीज़नि सां मुहबत रखंदा ऐं पंज चीज़नि खे विसारे छॾींदा। उहो ज़मानो हले पियो। अॼु माण्हू हिननि पंजनि चीज़नि सां मुहबत रखनि था ऐं पंज चीज़नि खे विसारे छॾियूं जेके अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन बयानु फरमायूं। अल्लाह पाक असां तव्हांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमाननि ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह पाक पंहिंजी ऐं पंहिंजे महबूब जी इताअत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।